नदी उमरकोट भरिसां बरसात दौरान विज किरण सबब ॿारड़ो फौत ऐं औरतनि समेत 3 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। वधीक तफ़सीलात सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर इम्तियाज़ खोसो। जी इम्तियाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वक़्त खां उमरकोट जे भरपासे में तेज़ बरसात सबब विज किरण दौरान 8 साला मेवो पुट नागो पील फौत ऐं 3 ॼणा मरवा ज़ाल नागो पील, नागो पुट नोमजी पील ऐं शांति पील जो पील ज़ख़्मी थी पिया। फौती जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल उमरकोट आंदो वियो, जिते फौती जे ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं ज़ख़्मियुनि जी तिबी इमदाद हले। फौती जो लाश घर पहुचण ते घर में कोहराम पची वियो। इलाइक़े में शोकसार गले वाक़े जी इतला मिलण ते टक जो एमपीए सैयद अमीर अली शाह सिविल अस्पताल पहुची ज़ख़्मियुनि जी इयादत कई ऐं डॉक्टर खे बहितर इलाज करण जूं हिदायतूं जारी कयूं। जी इम्तियाज़, तव्हांजी महिरबानी।